मर्द ॾिसंदो आ त मुंहिंजी घरवारी गुज़ारे वई आ, औलाद बि नंढड़ो आ, त उनखे छॾे पंहिंजे ख़ुशीअ ऐं पंहिंजे सुख जे लाइ वॾी शादियूं कंदो आ, ॿ टे टे। पर जीजल अमड़ जॾहिं ॾिसंदी आ त मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि, मुंहिंजो मुड़ुस बि दुनिया छॾे वियो आ, त हुन बच्चनि जे मथां पंहिंजूं सभई ख़ुशियूं कुर्बान करे छॾींदी आ। ईअं आहे न मिठा मुझा दिलबर दोस्त। अज जेकर फ़कीर जो हिकड़ो इहो नंढड़ो नुस्खो भी तू समझी वे तो पोइ तोखे मुबारक आ, अल्लाह ताला तुझे मथा राज़ी थी वियो। मुझा मिठड़ा हिकड़ी अमड़ पंहिंजे बच्चे जे लाइ एतिरो प्यार अंदर में छो थी रखे? गौर कर, फिक्र कर मुझा मिठड़ा भा। अमड़ जे पेट मां बचड़ो अगर निकरण सां गॾु मरी वेंदो आ त अमड़ खे दुख थोरो थींदो आ, पर जे 15 ॾींहंनि खां पोइ वेंदो आ त दुख थोरो वधीक थींदो आ, महीने खां पोइ अञा वधीक। पर जे जवान थी अमड़ खां जुदा थींदो आ त अञा वधीक दुख थींदो आ। छो? बच्चो त साॻियो आ मिठा। अमड़ 9 महीना त सभिनी खे साॻियो सांढियो आ, पोइ इन दुख में इहो फर्क छो आ? कॾहिं गौर कयो थे अल्लाह जा बाना? हा मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उन जीजल अमड़ खे उहो पेट वारो बचड़ो त प्यारो घटा, पर जेका जीजल अमड़ जेतरा ओजागा घणा कंदी आ, जेतिरियूं तकलीफ़ूं घणियूं ॾिसंदी आ, उनखे उन पंहिंजे परवरिश ऐं उन घड़िन सां प्यार हूंदो आ। जेकॾहिं जीजल अमड़ उन बचड़े जे मथां पंहिंजूं सभई ख़ुशियूं कुर्बान थी करे, छो त उन बचड़े सां उन अमड़ खे प्यार आ, पोइ गौर कर ईमान वारा, उन रब जो उन बचड़े सां केॾो प्यार आ। अमड़ त तॾहिं प्यार कयो जॾहिं सुहिणो सेबितो बचड़ो ठही उन जे हंज में पहुतो। सुहिणी सूरत खे ॾिसी जीजल अमड़ प्यार कयो, पर जे 5-6 महीननि जो बच्चो ज़ाया थी वञे त अमड़ खे एतिरो दुख न थींदो, छो त तस्वीर उन जे साम्हूं कान हूंदी। जेतिरी तस्वीर सुहिणी हूंदी ओतिरो वधीक प्यार हूंदो। ओ मुंहिंजा दोस्त, जीजल अमड़ त रुगो तस्वीर सां प्यार थी करे, पर उन ज़ात ॾे निहार जंहिं ज़ात हिकड़े रत जे गतरन मां तुंहिंजी अहिड़ी सुहिणी तस्वीर ठाही आ। गौर कर ईमान वारा, जीजल अमड़ त ठहियल तस्वीर सां प्यार थी करे। मुंहिंजो सुहिणो करीम रब जेको रत जे कतरन मां सुहिणी तस्वीर थो ठाहे, उहो मुंहिंजो सुहिणो करीम रब तोसां केॾो प्यार कंदो हूंदो। जंहिं जीजल अमड़ जे पेट में कायनात जी का बि शइ कुछ न थी पहुचाए सघे, जेका जीजल अमड़ जंहिं रत खे किनो रत चवे, सफ़ाई चवे, मुंहिंजो सुहिणो रब उन किने रत जी ग़िज़ा ॾेई अहिड़ो हसीन तरीन इंसान बनाए। अल्लाह फरमाए तो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा। मुझो रब फरमाए तो बाना अमड़ भी सागिया, पेट भी सागिया, जगह भी सागिया, रत जा कतरा भी सागिया। रब चवे थो बाना मां खुदा जे कुदरत खे निहार, कॾहिं न्याणी ठाहे छॾियां, कॾहिं पुट ठाहे छॾियां, कॾहिं कारो ठाहे छॾियां, कॾहिं गोरो ठाहे छॾियां। अल्लाह चए थो बाना कॾहिं गौर कयो थई त जेका जीजल अमड़ ठहियल तस्वीर सां प्यार थी करे, उहा तुंहिंजे मथां कख भी बर्दाश्त नथी करे, पर जंहिं करीम रब तुंहिंजी तस्वीर ठाही आ, उहो रब तोसां केॾो प्यार कंदो हूंदो।
कॾहिं गौर कयो थो वदा पर अमड़ भी प्यार कैसा कंदी आ सुबह जो बचड़ो निकरंदो आ बस रुगी अमड़ ऐं रब जे प्यार के समझी वे त मुंहिंजा दोस्त तोखे कदर पइजी वेंदो बचड़ो सुबह जो निकतो घरां जीजल अमड़ चयो बच्चा ही कम करया रात थी वई बचड़ो कोन मोटियो पहिरीं त अमड़ खे का वड़ाई त मुंहिंजो बचड़ो छो न मोटियो पर जीअं रात जी ऊंदाही थींदी वई अमड़ जी कावड़ खत्म थींदी वई प्यार वधंदो वियो शाम ताईं चई बचड़ो अचे उनखे सज़ा ॾियां बचड़े जे पीउ खे चई त बचड़ो अचे उनखे भले सज़ा ॾे पर मुंहिंजा दोस्त जीअं रात थींदी वई ऊंदाही थींदी वई अमड़ जी कावड़ खत्म थींदी वई दुख खत्म थींदो वियो तड़प वधंदी वई तमन्ना वधंदी वई छा वधंदी वई सॼे ॾींहं जी बेफ़रमानी विसरी वई छो त जेतिरो बच्चो अमड़ खां परे थींदो आहे एतिरो अमड़ जो प्यार वधंदो आहे बानो भी जेतिरो मुंहिंजे रब खां परे थींदो आहे मुंहिंजे रब जी रहमत एतिरो हुन जे क़रीब थींदी आहे पर मुंहिंजा दोस्त बचड़ो जेकॾहिं सॼी रात पंहिंजे जीजल अमड़ जे कदमनि में मोटी न ईंदो त ॿुधाए अमड़ जो प्यार मिलंदुसि या न कोन मिलंदुसि सदा उहा अमड़ इंतज़ार में बीठी आहे उन जो नंढड़े जो पीउ कावड़ियो बीठो आहे पर जॾहिं जीजल अमड़ खे निहारींदे घर खां ॿाहिरि दर ते पहुती अञा नज़र न आयो हुन खां पुछण शुरू कयईं मुंहिंजे बचड़े जी का ख़बर चार अथव कंहिं न ॿुधायो उहा जीजल अमड़ बेवस थी करे पंहिंजे रब खे चवंदी आहे ओ मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे मासूम बचड़े जी पारत अथई जीअं बचड़ो पंहिंजे जीजल अमड़ जे नज़रनि ते ईंदो आहे त उहा जीजल अमड़ उन बचड़े के भाकुर भी पाईंदी आ कदे कदे कावड़ में चमाटू भी हणदी आ पर पंहिंजे मुड़स जो हथ भी बर्दाश्त न कंदी आ पाण चमाट हणी छॾींदी पर चवंदी मुंहिंजो मुड़स भी मुंहिंजे बचड़े के न चवे ओ मुंहिंजा दोस्त वा जीजल अमड़ छा कंदी आ सॼे ॾींहं जी कावड़ खत्म थी वेंदी आ उहा जीजल अमड़ उन बचड़े जो हथ मुंहुं भी धोराईंदी आ मानड़ी भी खाराईंदी आ बिस्तरो ठाहे पहिरीं बचड़े के सुम्हारींदी आ पोइ पाण सुम्हंदी आ अदा ईअं थींदो आ अल्लाह अल्लाह जेका तस्वीर सां प्यार करण वारी आ उन जे अंदर में तुंहिंजे लाइ एतिरो प्यार आ पर जेको तस्वीर ठाहण वारो आ गौर कर उन जो तोसां केॾो प्यार आ तस्वीर सां प्यार करण वारी जीजल अमड़ कीअं बच्चो उनखे मञाईंदो आ बच्चो चवंदो आ हीअ शइ ॾे अम्मा हीअ शइ ॾे अमड़ न ॾींदी आ पर ॾिसंदा हो जॾहिं बच्चो रोवण शुरू कंदो आ अखिड़ियुनि में लुड़क लाड़ींदो आ घणई अमड़ पकाई कंदी आ त न ॾींदी मैं पर मुंहिंजा अदा जॾहिं बचड़ो रोई करे चवंदो ओ मुंहिंजी जीजल अमड़ जे तूं न ॾींदीअ त ॿियो केरु ॾींदो तूं न ॾींदीअ त मां केॾे वञा जॾहिं जीजल अमड़ पंहिंजे बचड़े जा लफ़्ज़ ॿुधंदी आ त मुंहिंजा मिठड़ा सभई ॻाल्हियूं छॾे करे पंहिंजे बचड़े खे उहा शइ ज़रूर ॾींदी आ जेकॾहिं जीजल अमड़ खे न मञण वारी शइ बि रोई मञाइण एतरी सवली आ त मुंहिंजा दिलबर मुंहिंजे करीम रब जे दरबार में भी का शइ न मञाइण ॾुखी नाहे इहो हिकिड़ो फ़र्क़ु आ हा रुगी फर्क इहो हिकिड़ो थई त कॾहिं जीअं नंढड़ो बचड़ो पंहिंजे अमड़ खे मञाईंदो आ कॾहिं तूं बि पंहिंजे रब खे मञाइण जी कोशिश त कर मुंहिंजा मिठड़ा भा जेकॾहिं बचड़ो मोटी अमड़ वटि न अचे त अमड़ जो कुर्ब लहंदो गौर कर मिठड़ा केॾो बि बचड़ो प्यारो आ पर जे अमड़ जे कदमन में न ईंदो त अमड़ जो प्यार कोन हासिल करे सघंदो
अल्लाह जा बानड़ा जहिड़ो आहीं तहिड़ो तू त उन सां प्यार थो करी जेके तुझे आडो तस्वीरूं पर मुझो सुनो करी मुरब तो सां प्यार थो करे। रब फरमावे थो बाना मां अल्लाह जेकी शै तोखे ॾिसण जे लाइ ॾिनी आ तू रुगी इन्हनि सां प्यार थो करी इहा दुनिया ऐं दौलत मुझो रब फरमाए थो यौम ला यंफउ मालू वला बनून। मुझो अल्लाह फरमाए थो बाना रात ॾींहं जंहिं औलाद जे फिक्र में लॻो पियो आ रात ॾींहं जेका दुनिया दौलत मेड़े गॾु करण जे फिक्र में लॻो पियो आ मुझो सुणो करीम रब चवई थो बाना या शइ कॾहिं बि तोखे फ़ाइदो कोन ॾींदी। कीअं तोखे इहा फ़ाइदो ॾींदी? इहा फ़ाइदो तॾहिं ॾींदई जॾहिं पंहिंजे दिल में अल्लाह जे ज़िक्र खे जगह ॾींदे। इहा शइ फ़ाइदो तॾहिं ॾींदई जॾहिं अल्लाह जे ज़ात सां प्यार कंदे। ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ जेसिताईं रब जे ज़ात सां प्यार न कंदे तेसिताईं इहे सभई शयूं अजायूं थई। कॾहिं गौर कयो थई त निमाज़ इन करे न ईंदो आ मुंहिंजो दुकान केरु हलाईंदो मुझे बनी जो कम केर कंदो पर कॾहिं इहो गौर कयो थई त मिठड़ा 1.25 मण त एकड़ में तूं उछलाईंदो आ 50 मण केर कंदो आ? कॾहिं इहो गौर कयो थई? कॾहिं इहो गौर कयो थई त रात जो पाणीअ ते त तूं वेंदो आ इन लुंडिन बलाउन खां तोखे ढकींदो केर आ? कॾहिं इहो गौर कयो थई त जॾहिं तुंहिंजो कोई बि न हूंदो आ ॾिसण वारो का बि शइ तुंहिंजे वेझो न हूंदी आ ऐं साम्हूं का मुसीबत ईंदी थई त कंहिंखे सॾ कंदो ही मुंहिंजा करीम रब मुंहिंजी पार थई। ओ मुंहिंजा अदा मुंहिंजो सुहिणो रब फरमाए थो या अय्युहल इंसान मा गर्रक बिरब्बिकल करीम। रब फरमाए तो ओ मुंहिंजा बाना ॿुधाए उहा कहिड़ी शइ आ जेका तोखे तुंहिंजे सुणे करीम रब खां परे थी करे। तुंहिंजी इज्जत बि मां अल्लाह जे अख्तियार में आ तुंहिंजी ज़िल्लत बि मां ख़ुदा जे वस में आ तोखे फ़कीर मां बादशाह